नाज़रीन भली कार चवंदासीं ज़िक्र कंदासीं सिंधरी ज़रायत जो पूरो इन्हिसार जेको आहे उहो पाणी ते आहे। हूअं बि पाणी ज़िंदगी आहे, पाणी न हूंदो त का बि शइ ॼण त मुमकिन नाहे, पर सिंध में हर साल पाणी जी खोट हूंदी आहे। जॾहिं पाणी घणो ईंदो आहे त पोइ ॿोॾि बि सिंध में ईंदी आहे ऐं पर जेकॾहिं पाणी ईंदो आहे त जेके ॿिया लिंक केनाल्स आहिनि उहे खोलिया वञनि था, जंहिंजे करे हमेशह हर भेरे पाणी जी खोट जेका आहे उहा सिंध खे ई भोगणी पवंदी आहे। ऐं आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो अॼु प्रेस कॉन्फ्रेंस बि कई आहे ऐं हू चवे थो त मजमूई तौर ते 60 खां 65% पाणी जी खोट आहे। 60 खां 65% पाणी जी खोट आहे ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज बि थियनि पिया। मुख़्तलिफ़ शहरनि में शाखूं कुझु खुलियूं आहिनि पर वाराबंदी वारो सिलसिलो बि आहे। सारियालो फसल सारियालो बेजारो जेको आहे उहो बि न पोखी सघियो आहे। कंबर शहदाद कोट समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बदीन सिजावल ठटे समेत मुख़्तलिफ़ सिंध जे ज़िलनि में पाणी जी खोट आहे ऐं माण्हू इन वक़्तु पाणी जी खोट खे भोगनि पिया ऐं आबादगार सख़्तु परेशान आहिनि। कंबर शहदाद कोट ज़िले में छा सूरत हाल आहे? असांखे हिन वक़्तु कंबर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर हाकिम ख़ासि खेली जॉइन कयो आहे। हाकिम, प्रोग्राम में भली कार चवां थो। जी अलविदा, महिरबानी। वरी महिरबानी। हाकिम, छा सूरत हाल आहे? पाणी जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त आबादगार एहतजाज बि कनि पिया, सूरत हाल कीअं आहे मजमूई तौर ते ॿुधाइजो। हाँ जी अलविदा, बिल्कुलु कंबर शहदाद कोट ज़िले जे मईशत जो जेको दारोमदार आहे उहो ज़राअत ते ई आहे, पर बदकिस्मती सां जेका आहे सरकार जी नाली सबबु कंबर शहदाद कोट ज़िले में जेको आहे त केतिरनि ई सालनि खां जेको पाणीअ जी जेकी हथरादू खोट करे हारी आबादगारनि खे जेको क़र्ज़ी ऐं कला कयो वञे थो। हिन वक़्तु पाणीअ जी जेकी आहे उहा खोट सबबु जेको आहे त ज़िले में सारियालो फसल जेको आहे त जो बेजारो बि जेको आहे त पोखिजी जेको आहे नथी सघियो आहे, जंहिं सबबु हिन ज़िले जा जेके हारी आबादगार आहिनि उहे सख़्तु परेशानियुनि में मुब्तला थी सरापा एहतिजाज बणियल आहिनि। ज़िले में कॾहिं असां वटि कंबर शहदाद कोट ज़िले में कॾहिं ॿोॾि आहे त कॾहिं वरी सोक सबबु फसल जेके आहिनि न उहे तबाह थी पिया वञनि ऐं गुज़िरियल साल बि बरसाती जेकी ॿोॾि सबबु सारियालो फसल जेको असांजे हिन ज़िले में जेको उहो पाणी हेठि अची ऐं तबाह थी वियो हो, त वरी हिन साल वरी पाणीअ जी जेकी आहे त हथरादू जेकी खोट आहे पैदा कई वई आहे। ऐं अच्छा हाकिम, कहिड़ियूं कहिड़ियूं शाखूं आहिनि, कहिड़ा वाह आहिनि कंबर शहदाद कोट जा जेके हिन वक़्तु जिन में पाणी न आहे ऐं आबादगार परेशान आहिनि, आबादगार एहतजाज बि कनि पिया? हाँ जी जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन सिलसिले में जेको आहे त ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे हारी आबादगार जेके आहिनि उहे सरापा एहतजाज बणिजी मेन शहरनि ऐं रोडनि ऐं रस्तनि ते जेके आहिनि उहे एहतजाज करण ते मजबूर बणियल आहिनि। हारी आबादगार लॻवाणनि जेको आहे त उन्हनि जो जेको हारी आबादगारनि जो चवणु आहे जेके ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो आहे या असांजो हुबली जो टोटाणी जिन जो चवणु आहे त एरीगेशन खाते जी सूबाई वज़ीर ऐं चूंडियल नुमाइंदनि जी जेका ना हली ऐं लापरवाही ऐं करप्शन सबबु जेको आहे दरिया जे जेको राइट बैंक जे केनाल आहे, राइस केनाल वारा ब्राइज खीरसर केनाल ते जेको लखे एकड़ जेकी ज़मीन जेकी सारियालो फसल पोखाई थींदी आहे, जंहिंमें पाणीअ जी जेकी आहे त हिन वक़्तु जेकी आहे त उहो हथरादू जेको आहे त खोट पैदा कई वई आहे। ऐं गुज़िरियल साल जेको आहे त हारी आबादगार जेके आहे त ॿोॾि जे हिन गुज़िरियल साल हारी आबादगारनि जो सबबु फसल जेको ॿोॾि जे करे तबाह थी वियो हो ऐं हारी आबादगार जेके कंगाल थी विया हुया, त वरी हिन साल जेको आहे त पाणीअ जी हथरादू खोट सबबु सारियाले फसल जेको बेजारो बि जेको आहे त पोखिजी न सघियो आहे, जंहिं सबबु जेके हारी आबादगार आहिनि उहे सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं जेकॾहिं हिन साल बि जेको आहे त टाइम ते सारियाले फसल जेकी पोखाई न थी सघी ऐं फसल न थियो त इलाइक़े में जेको आहे उहा ॾोकार वारी सूरत हाल पैदा थी वेंदी। सरकार जेकी आहे त उहा आबादगारनि जो चवणु आहे त सरकार जेकी आहे हथ वठी जेकी आहे न हितां जे हारी आबादगारनि जो माशी क़त्लेआम करे रही आहे। वरी महिरबानी हाकिम, हिन वारे सां अपडेट करे छॾियो। जी नाज़रीन, पाणी खोट जो ज़िक्र कयूं पिया, जेका उत्तर जा ज़िला आहिनि जंहिंमें कंबर शहदाद कोट आहे, लाड़काणो आहे, शिकारपुर जे कमाबाद, घोटकी, नौशहर फिरोज़ समेत नवाबशाह समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जी खोट आहे। मुख़्तलिफ़ शाखुनि ऐं वाहन ते पाणी जी वाराबंदी आहे या पाणी घटि आहे। पुछड़ी जा आबादगार त हमेशह भोगीनि था, पर हिन भेरे पाणी जी खोट ऐं वाराबंदी जे करे हर इलाइक़े जो आबादगार परेशान आहे। अॼु सूबाई वज़ीर पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस जे दौरान बदीन सिजावल ठटे ऐं टने मोहम्मद ख़ान में बि पाणी खोट जो ज़िक्र कयो आहे ऐं चवे थो त असां वफ़ाक़ जे आॾो एहतजाज बि कयो आहे।
बदीन मां आवाज़ जो रिपोर्टर है सीनियर सहाफ़िया यूनिस बकारी असांखे जॉइन किया है। यूनिस प्रोग्राम में भलीकार चवां थो। मेहरबानी। यूनिस, बदीन, सिजावल ऐं ठटे टन मोहम्मद खान समेत जेका लाड़पट्टी जा ज़िला आहिनि उते पानी जी खोट आहे। ठटे में, सिजावल में ऐं बदीन में जेकॾहिं पाण डेल्टा ऐं मुख़्तलिफ़ शयूं ॻाल्हि कयूं दरिया जे हवाले सां त उहो हिकिड़ो वॾो डिबेट थी वेंदो, पर हिन वक़्तु जेको ज़रई पाणी आहे उनजी बि तमामु वॾी खोट आहे ऐं माण्हू परेशान आहिनि। छा सूरतहाल आहे, तफ़सीली तौर ते आगाह कयो। जी बिल्कुलु अली रज़ा, बदीन ज़िलो, ठट्टो ज़िलो, सिजावल ज़िलो ऐं टंडो मोहम्मद खान ही सारियाल जे फसल जे लिहाज़ खां वॾा रिच ज़िला आहिनि। तमामु घणियूं सारियूं थींदियूं आहिनि ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जॾहिं पाणी जी खोट न हूंदी आहे त हिते जूं जेके सारियूं आहिनि उहे वॾे तइदाद में थींदियूं आहिनि ऐं लाड़ जी सारियुनि जो ज़िक्र जेको आहे उहो तमामु वॾे पैमाने ते थींदो आहे ऐं हिते लखें एकड़ ज़मीन जेका आहे उहा सारियूं पोखियूं वञनि थियूं। ख़ासि तौर ते गोलारची तालुको जेको बदीन जो आहे, जंहिंखे शहीद फाज़िल राहू चवनि था, उहो सिजावल ज़िलो सॼो, ठट्टो ज़िलो ऐं बदीन जा बाक़ी जेके तालुका टंडो बागो, तलहार, मातली ऐं इहे समूरा जेके तालुका आहिनि इहे सारियुनि जे हवाले सां तमामु घणो ज़बरदस्त अहमियत रखनि था। पर गुज़िरियल केतिरे वक़्त खां वठी बदीन ज़िले ऐं लाड़ जे इन्हनि ज़िक्र कयल सभिनी ज़िलनि में पाणी जी खोट जे करे सारियाल जो फसल पोखिजी न सघियो आहे ऐं बदीन में जेको आहे उहो हिननि मौसमनि में सारियुनि जी वहर थींदी आहे, छाकाणि सारियूं बरसाती जेके ही मॉनसून जूं बरसातुनि तंहिंखां अॻु में पोखिबियूं आहिनि त जीअं हुननि जी पाड़ लॻी वञे ऐं उहे थियनि। पर जॾहिं मथां खां पाणी कोन्हे त सारियाल जो ॿिज कोन वासिजी सघियो आहे, जेके ककर वासबा आहिनि उहे ई कोन पोखिजी सघिया आहिनि। जॾहिं त मातली तालुको एडवांस आहे बनिस्बत ॿियनि इलाइक़नि जे, उते बि पाणी जी खोट जे करे हाणे किथे जिते थोरो घणो पाणी आहे त ककर वासिजनि पिया, वरन उते बि जेको आहे सारियाल जो फसल उन लेवल जो न पोखिजी पियो सघे जेको पाणी जी खोट जे करे न पोखिजी सघियो आहे। वरन हिते तमामु घणियूं सारियूं थींदियूं आहिनि। तमामु वॾो एरिया आहे, ख़ासि तौर ते गोलारचीअ में त सारियुनि जी सीज़न में जेके लाहियारा ईंदा आहिनि उहे बि हज़ारनि जी तइदाद में कांदा आहिनि। सारियुनि जे लुणाई ऐं बेजे जी पोखाई खां वेंदे सॼे प्रोसेस में उहे मज़दूरी कंदा आहिनि ऐं तमामु घणो माण्हुनि खे रोज़गार मिलंदो आहे। सही, बिल्कुलु सही था चओ। अच्छा यूनिस, जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं, जीअं तव्हां ॻाल्हि कई त लाड़ जी जेका सारी आहे उहा तमामु वधीक वॾे मिक़दार में थिए थी ऐं यकीनी तौर ते लाड़ जी जेका सारी आहे, लाड़ जा जेके ॿिया फ़सुल आहिनि, उतर जा फ़सुल आहिनि, सिंध जी जेका ज़रायत आहे ओवरऑल जेकॾहिं ॻाल्हि कजे त पाणी न हुजण जे करे, पाणी खोट जे करे मुतासिर थिए थी। कॾहिं बरसाति आहे त कॾहिं सोक अहिड़ो आहे, मुख़्तलिफ़ सूरतहाल हुजे थी। जेकॾहिं पाण इन्हनि बदीन, ठट्टो, सिजावल ऐं टन मोहम्मद खान जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त जेकॾहिं पाणी खोट सबबि वक़्त ते सारियूं नथियूं पोखे सघजनि या ॿिया फ़सुल जेके आहिनि उहे बि तमामु बहितरीनु ऐं सुठी उपत वारा फ़सुल जेके आहिनि उहे बदीन समेत ॿियनि ज़िलनि में पोखिया वञनि था, त उहे जेकॾहिं वक़्त सिर न पोखिया विया त सिंध जी ज़रायत ते, मुल्क जी ज़रायत ते त यकीनी तौर ते नाकारी असर पवंदा। जेकॾहिं को काथो हणूं ईअं थुले लेखे त केतिरो नुक़सानु थींदो जेकॾहिं वक़्त सिर उपा न वरिता विया, वक़्त सिर पाणी छोड़ न कयो वियो त? साईं अली रज़ा साईं, तमामु वॾो नुक़सानु आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बदीन ज़िले जे हिकिड़े नंढड़े अंदाज़े मूजिबि 400 खां मथे कारखाना आहिनि जेके सारियूं ख़रीदो फ़रोख़्त जो कारोबार कनि था, 400 खां मथे। ऐं उन सां गॾोगॾु टंडो मोहम्मद खान, सिजावल ऐं ठट्टे ज़िले जो जेको सारियुनि जो नुक़सानु आहे उनखे तव्हां कंहिं हिकिड़े काथे में पाण अंग अखर नथा गॾु करे सघूं। छाजे करे त हिते जी जेका सारियुनि जो फ़सुलु आहे उहो बम्पर फ़सुलु थींदो आहे ऐं उन जे नुक़सान खां जेकॾहिं असीं ॿियो मिसाल नंढड़ो वठूं त हिन खां सवाइ जीअं तव्हां ॿियनि फ़सुलनि जो नुक़सानु ॿुधायो त असां वटि बदीन, फ़क़ति बदीन जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त 6 शुगर मिलूं हुयूं। 6 शुगर मिलूं जेके कमंद पीढ़ाई कंदियूं हुयूं ऐं उहो पाणी जे मुसलसिल खोटनि मुख़्तलिफ़ हवालनि जे करे वञी हुन मां हिकु अधु शुगर मिल हले थी, बाक़ी बंदि कयूं वयूं आहिनि। माना इन मां साबित थियो त जॾहिं पाणी जी खोट थींदी आहे त शुगर मिलूं 6 बंदि थी वयूं ऐं जेके सारियुनि जा हेॾा वॾा कारखाना आहिनि, 400 खां मथे कारखाना, उनमें हज़ारे मज़दूर कमु कनि था। वरी लाबारो लाहियारो करणु ऐं उहे जेके मज़दूर आहिनि उन्हनि जो बि नुक़सानु थिए थो ऐं ज़मीदार, हारी ऐं हिते जेको पोरियत आहे उनजो वधीक नुक़सानु थिए थो, छाकाणि जो पाणी जेको आहे उहो जियापो आहे हिते जे हारियुनि जो, मज़दूरनि जो। ठीकु आहे, वॾी महिरबानी यूनिस, इन हवाले सां तव्हां तफ़सीली तौर ते आगाह कयो। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।